अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में अवां के भलीकार मां फराज शाह। सब खबर है नजर हेडलाइन ते। बनू में सिक्योरिटी फोर्सेस सीटीडी ऐं पुलिस जो गडियल ऑपरेशन 3 ॾींहं खां जारी। ऑपरेशन में 37 दहशतगर्द मारिजी विया, 11 ज़ख़्मी, 3 लाश आहत। ऑपरेशन में दहशतगर्दनि जा केतिराई ठिकाणा तबाह। डीपीओ बनू जो चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾी तादाद में हथियार हथ कया विया आहिनि। मुंबाती बारकज़ई वारे इलाइक़े में 60% क्लियर करे वियो आहे। पाकिस्तान ऐं कैनेडा जे परॾेही वज़ीरनि विच में वफ़दनि जी सतह ते मुलाक़ात। इस्लामाबाद पहुचण ते इसाक डार पारां कैनेडियन परॾेही वज़ीर अनीता आनंद जी आजियां। इसाक डार चयो आहे त कैनेडा में रहंदड़ पाकिस्तानी बिरादरी असांजे लाॻापन जो क़ीमती असासो आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में ताउन जा वसी मौक़िया मौजूद आहिनि। कैनेडियन परॾेही वज़ीर अनीता आनंद चयो आहे त कैनेडा ऐं पाकिस्तान खे गॾियल तौर वधीक कम करण जी ज़रूरत आहे। कैनेडा में 3 लख खां वधीक पाकिस्तानी शहरी रहनि था। ज़राअत, सनअत ऐं ॿियनि शोबनि में ताउन जा वसी इम्कान आहिनि। ईरानी घरू वज़ीर सिकंदर मोमनी अॼु पाकिस्तान जे दौरे ते पहुचंदो। सिकंदर मोमनी वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां मुलाक़ातूं कंदो। ईरान जे मुख़्तलिफ़ वज़ारतुनि जा आला अमलदार बि घरू वज़ीर सां गॾु हूंदा। ज़रियनि मूजिबि ईरानी घरू वज़ीर ईरानी सदर जो अहम पैगाम खणी इस्लामाबाद अची रहियो आहे। अमेरिका ऐं ईरान जा हिक ॿिए मथां हमला जारी। अमेरिका जे फ़िज़ाई हमलनि जो दाइरो सीस्तान, बलूचिस्तान ऐं खोज़िस्तान ताईं वधी वियो। माशहर, बंदर अब्बास, तब्रेज़, हुर्मुज़गान, जासिक ऐं सेक ते हमला मुसलसिल 9 ॾींहं। हमलनि में ईरान जे फ़ौजी कमांड सेंटर मथां हमला कया विया। सेनेट काम दावा कई आहे त फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम ऐं मवासिलाती नेटवर्क खे निशानो बणायो वियो आहे। ईरान जा कुवैत, बहरीन ऐं उर्दन में अमरीकी फ़ौजी अॾनि मथां हमला। अमरीकी जहाज़, रेडार ऐं ड्रोन्स हैंगर्स तबाह करण जी दावा। कुवैती इख़्तियारियुनि जो चवणु आहे त ईरानी हमलनि सां शहरी हंध पाणी साफ़ करण जो प्लांट मुतासिर थिया आहिनि। स्पेन 16 सालनि खां पोइ हिकु भेरो ॿीहर फुटबॉल जो चैंपियन बणिजी वियो। फीफा वर्ल्ड कप जे फाइनल में अर्जेंटीना खे 1 गोल तां शिकस्त। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप फातिह टीम जे कप्तान खे ट्रॉफी ॾिनी। स्पेन जे फतह ते पूरे मुल्क में जशन। माण्हू ख़ुशीअ विचां रोडनि ते निकिरी आया। रक़्स। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आज़ाद कश्मीर में पीपल्स पार्टी हुकूमत ठाहींदी। हुकूमत ठहण लाइ कोटलीअ जी हर सीट खटणु चाहियूं था। सियासतदाननि जो कमु अवाम जो आवाज़ बणिजणु आहे। जेकॾहिं मौक़ो मिलियो त हर फोरम ते कश्मीर जो आवाज़ बणिजंदुसि। आज़ाद कश्मीर जे इलाइक़े कोटली में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो चयो आहे त कश्मीर जी मौजूदा हालतुनि सबबि हर कश्मीरी परेशान आहे, जंहिंजो अहसासु आहे। पीपीजे वारनि खे FIR सां ड्रेॼारे नथो सघिजे। चौधरी यासीन खे जेल मोकिलींदड़ अॼु पाण जेल में आहे। केस दाख़िल कंदड़नि खे नाहे विसारियो। इलेक्शन खां पोइ उन्हनि खे ॾिसंदासीं। उॾेरो लाल वटां रेलवे ट्रैक बहाल न थियो। पंजाब ॾांहुं ट्रेनुनि जी अचवञ मुअत्तिल। वहाब शाह रेलवे स्टेशन भरिसां गुज़िरियल ॾींहुं माल बरदार ट्रेन जा 14 गाॾा पटड़ीअ तां लही विया हुआ। ट्रैक जी बहाली जो कमु ॿिए ॾींहुं बि जारी। ट्रेनुनि खे मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते रोकियो वियो। औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत हज़ारे मुसाफ़िर सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर। रेलवे इख़्तियारियुनि जो चवणु आहे त डाउन ट्रैक खे कुझु कलाकनि अंदरि बहाल कयो वेंदो। अप ट्रैक जी बहाली में कुझु ॾींहं लॻी सघनि था। कोटली जी वेझो नारी मुबैना तौर पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो। ॻोठ मोहम्मद छुटल कलोड़ो में शादीशुदा रज़िया कलोड़ो पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आंदो। मुबैना तौर ख़ुदकुशी कंदड़ नारीअ जो वालिद अली मदद कलोड़ो पुरस्कार नमूने बांह में गोली लॻण करे ज़ख़्मी। वारसनि मूजिबि नारी कावड़ में अची पीउ मथां फायर करण बाबति आपघात कयो।